असल में औरत हिकु तमामु मज़बूत जेकी आहे हिकु मज़बूत किलो आहे ऐं एतिरी मज़बूत आहे जो हुनखे दुनिया जी का ताक़त जेकी आहे सा किराए नथी सघे। वाह। ऐं औरत ई उहा आहे जेका पंहिंजो पाण खे हिकिड़े सेकंड में, एॾी मज़बूत औरत दुनिया जी हिकिड़े सेकंड में पंहिंजो पाण खे एतिरो उन पंहिंजो ग्राफ गिराईंदी आहे जो इंसानु सोचे बि नथो सघे। त इहा शइ इंसान जे औरत जे हथ में आहे। ॾिसो हीउ मुंहिंजो हथु आहे, तव्हांजा हथ आहिनि, हीअ मुठ आहे असांजी। जेसीं ताईं असां हिन में का शइ खणी असांजे हथ में झलियल आहे, पर जेसीं ताईं दुनिया जी का ताक़त हिन मुठ मां असांजी शइ कढी नथो सघे केरु बि, जेसीं ताईं असांजी हिन में मर्ज़ी शामिलु न हूंदी। सही सही। त औरत एतिरी मज़बूत आहे ऐं अलाह पाक उनखे एतिरो बुलंद दर्जो ॾिनो आहे। उनजे दर्जे जो त दुनिया में ॿिए हंधि ते को काथो ई कोन्हे को। वाह वाह। पर हू जेतिरी बुलंद तरीन सतह ते अलाह ताला हुनखे पहुचायो आहे न, उहा पंहिंजे ई कुझु ग़लतियुनि जे करे पंहिंजो पाण खे एतिरो त हुनजो फिगर पंहिंजो हेठि करे छॾींदी आहे जो आउं माना चवणु नथी चाहियां, पर हुनजे बावजूदि बि मुंहिंजे जेके चवंदा आहिनि त हीअ वुमेंस डे जे हिसाब सां ॿुधी रहिया आहिनि, ॾिसी रहिया आहिनि, त आउं इहो ई चवंदसि त औरत कॾहिं बि पंहिंजो पाण खे जेको आहे जो कंहिंजे अॻियां हेठि न करे, हमेशह मज़बूत रहे। जेका वण मज़बूत हूंदो उहो हमेशह साएदार हूंदो आहे। साएदार हूंदो। वाह। ॾाढी फलदार हूंदो आहे। फलदार। ऐं जेको वण कमज़ोर हूंदो आहे उनखे हवा जो हिकिड़ो झोंको पट ते किराए छॾींदो। पट ते किराए छॾींदो आहे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे तव्हां। ऐं इहा ॻाल्हि अगरि असां सम्झी वञूं ऐं इहो न सिर्फ़ु आपा जे लफ़्ज़ ज़ाहिर आपा जो एक्सपीरियंस ॻाल्हाए रहियो आहे, पर असांजो दीन बि असांखे इहो ई ॿुधाए रहियो आहे। जे करे असां पंहिंजे दीन खे पढ़ण जी कोशिशि कयूं त इहे ई लफ़्ज़ आहिनि जेके असांखे सम्झाया वञनि था, जेके असांखे ॿुधाया वञनि था। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।